अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। अल्लाह तबारक व ताला जो बेहद एहसान फ़ज़ल करम थियो जे अल्लाह रब्बुल आलमीन असां गुनहगारनि आसिन खे वरी हिकु दफ़ो पंहिंजो शान वारो अज़मत वारो भलारो महीनो रमज़ान मुबारक जो महीनो असांखे अल्लाह ताला नसीब कयो आहे। ख़ुशनसीब उहे इंसान आहिनि जेके हिन महीने जी क़दुरु करे हिन महीने जी इज़्ज़त रखी ऐं अल्लाह ताला जो हिकु अहम फ़रीज़ो रोज़ो जेको आहे उहा हिकु अहम इबादत आहे, इन इबादत जी पाबंदी कंदा आहिनि। रोज़ेदार इंसान अल्लाह रब्बुल आलमीन खे तमामु ॾाढो पसंदि आहे। रोज़ेदार इंसान लाइ अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजो ख़ासि नेमतूं आख़िरत में तयारु करे रखियूं आहिनि। हिकु हदीस आहे सुनन इब्न माजा जे अंदरि, हदीस नंबर 1640। हिन हदीस में रोज़ेदार इंसान लाइ हिकु ख़ासि नेमत जेका अल्लाह रब्बुल आलमीन तयारु करे रखी आहे, उन नेमत जो ज़िक्र आहे। हिन हदीस जा रावी आहिनि हज़रत सहल बिन सअद रज़ी अल्लाह तआला अन्हु। उहे फ़रमाइनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो, इन फ़िल जन्नति बाबन युक़ालु लहु रय्यान। जन्नत में हिकु दरवाज़ो आहे जंहिंजो नालो रय्यान आहे। क़यामत जे ॾींहुं पुकारियो वेंदो, क़यामत जे ॾींहुं ऐलान कयो वेंदो त अय्न अस्साइमून फमन कान मिन अस्साइमीन दख़लहु। क़यामत जे ॾींहुं ऐलान कयो वेंदो ऐं पुकारियो वेंदो त उहे माण्हू किथे आहिनि जेके पाबंदी सां क़ाइमु रोज़ा रखंदा हुआ, रमज़ान जा रोज़ा रखंदा हुआ ऐं पाबंदी सां रखंदा हुआ, उहे माण्हू किथे आहिनि। पोइ ऐलान खां बाद जेके माण्हू रोज़ा रखंदा हुआ, जेके रोज़नि जा पाबंद इंसान हुया, त उहे इंसान जन्नत जे उन दरवाज़े जंहिंखे रय्यान चयो वञे थो, उन गेट मां दाख़िल थींदा जन्नत जे अंदरि। पोइ हदीस में लफ़्ज़ आहे त वमन दख़लहु लम यज़मा अबदन। जेको इंसान जन्नत जे गेट रय्यान मां दाख़िल थी वियो त उहो इंसान कॾहिं बि उञायल कीन थींदो, कॾहिं बि उनखे उञ कीन लॻंदी। इहो अल्लाह रब्बुल आलमीन ख़ासि रोज़ेदारनि लाइ एज़ाज़ रखियो आहे, पंहिंजी ख़ासि नेमत रखी आहे। जे जन्नत जा मुख़्तलिफ़ दरवाज़ा हूंदा, पर उन्हनि मां रय्यान जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रोज़ेदार इंसान जेके पाबंदी सां रोज़ा रखंदा हुआ उहे दाख़िल थींदा। ऐं इहो अल्लाह जे तरफ़ां उन्हनि रोज़ेदारनि इंसाननि लाइ हिकु वॾो एज़ाज़ ऐं हिकु वॾो अहम मक़ाम ऐं मर्तबे जी ॻाल्हि आहे। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे पाबंदी सां रोज़ा रखण जी ऐं हिन भलारे महीने में कसरत सां इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।